नासिन पनुआकिल में अमनो अमान जी सूरत हाल इंतहाई ख़राब थी वई। धाड़ेलन तरफ़ा अगवा कयल 5 ॼणा अञा ताईं बासियाब न थिया। वारिस सख़्त परेशान आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब कुराई। जी तुफ़ैल, पनुआकिल में अमनो अमान जी छा सूरत हाल आहे? जी बिल्कुल, सखर ज़िलो बदमनी जो गढ़ बणिजी चुको है। चोरी धाड़ा अगवा बराए तावान जे वारदातन में मुसलसल इजाफो थी रहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे सखर ज़िले जे सब का वॾे तालके पनुआकिल जी, त गुज़िरियल 1 महीने दौरान सिर्फ़ पनुआकिल में 5 पुरित अगवा थी चुका आहिनि, जेके पनुआकिल जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा रहायशी आहिनि, जिन में फ़रकपुर वासी जमील कलोड़ो, ॻोठ मोहम्मद अज़ीम वासी कामरान कोराई, ॻोठ डातर ॾिनो वासी महबूब अली, ॻोठ सोबदार वासी ज़ाकिर कोराई समेत गुज़िरियल राति दादरो थाणे जी हद मां ज़मीन ते पानी छॾण लाइ वयल बख्शो सिलरो वासी सरफराज़ घर वापसि न मोटियो, जंहिंखे ॻोल्हा करण ते संदसि जी जुती ऐं कोडर ज़मीन तां मिली आहे, जंहिं खां पोइ वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। जी